साईं मुंहिंजा शहर कड़ियो कंवर खां समाजी ऐं सोशल अॻवान ग़रीबनि ऐं मिसकीननि जो मसिया उस्ताद मनु निजार पंहिंजे उस्ताद जो नाम लिखे थो। मुंहिंजो महबूब उस्ताद सर क़यूम ज़ई साहिब जे मूंखे जीअण जो ढंग सेखारियो ऐं मूंखे पंहिंजे भाउ ऐं पुट जियां पढ़ायो। ऐं संस ॾिनल हिकु हिकु अखर ऐं सबक़ जो कर्ज़ नथो लाहे सघां। ऐं दुआगो आहियां त पाण वॾी जमार माणीनि ऐं सदाईं मुरकंदा रहनि। सर क़यूम जेको पढ़ायो सभु यादि रहंदो, हिन संसार में जीअण सेखारियो सभु यादि रहंदो। तो चयो हो हिम्मत आॾो जबल झुकनि था, कमज़ोर दिलि खे हौसलो ॾियारियो सभु यादि रहंदो। तो चयो हो माउ जे क़दमनि में जन्नत आहे ऐं जीजल जो कर्ज़ ॿुधायो सभु यादि रहंदो। तो अची मायूसियूं सभु मोड़े ॾेखारियूं ऐं मुर्की मुर्की तो खिलायो सभु यादि रहंदो। कंहिं कमज़ोर ज़बाननि खे ताक़त ॾिनी तो ऐं अंदरि जे ख़ौफ़ खे तो मारियो सभु यादि रहंदो। किन कयो पाणी अलॻि गिलास अलॻि क्लास अलॻि, तो अची सभु फ़र्क़ु मिटायो सभु यादि रहंदो। पैसा न हुआ कापियूं न हुयूं तो आंदियूं मूं लाइ ऐं हथ मां झले क्लास में विहारियो सभु यादि रहंदो। रब करे आबाद हुजी जुग जुग जीअं सदा, मन लतीफ़िया तोखे देवता बनायो सभु यादि रहंदो। सर क़यूम जेको पढ़ायो सभु यादि रहंदो, हिन संसार में जीअण सेखारियो सभु यादि रहंदो।